असां सां गॾु हाणे कॉल ते मौजूदु आहे इक़बाल मेमण साहब, पाण लम्स यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स डायरेक्टर आहिनि। तमामु बहितरीनु स्पोर्ट्स जो तजुर्बो ऐं तमामु बहितरीनु स्पोर्ट्स ते तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। सर अस्सलाम वालेकुम। सर छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियतूं ठीकु आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैरियत आहे? जी सर, बिल्कुलु ख़ैरियत, अल्लाह जो शुक्र। सर कल्ह पाकिस्तान टीम अनाउंस कई आहे, उन हवाले सां तव्हां कुझु ॿुधायो, तव्हांखे स्क्वाड कीअं लॻो? छा था सम्झो त इहा टीम इन में ई वर्ल्ड कप लाइ असांजी टीम सिलेक्ट करणु घुरिजे? अञा कुझु प्लेयर सम्झो था जिन खे हुजणु घुरिजे? ॻाल्हि आहे त इनिशियली त ही टीम ठीकु आहे ऐं इन मां जेको आहे पोइ कुझु जेके आहिनि से ट्रायल ऐं एरर ते पंहिंजा जेके प्लेयर्स आहिनि उहे जेको आहे अगरि बहितर कारकर्दगी कनि था त उहे वर्ल्ड कप जे लाइ वरी अॻियां सिलेक्ट थी वेंदा ऐं जेके बहितर नथा कनि उन्हनि में पोइ वरी ॿिया तव्हां एड करे सघो था। पर मुंहिंजे हिसाब सां टीम सुठी ऐं बैलेंस आहे। अच्छा, छा था सम्झो तव्हांजे हिसाब सां को अहिड़ो प्लेयर जेको मिस थी वियो हुजे या तव्हां सम्झो त उनखे हुजणु घुरिजे टीम में? मुंहिंजे नज़दीक ॻाल्हि आहे त हिते तव्हांखे ख़बर आहे पंहिंजो जुनेद साहिब हिकिड़ी पॉलिटिक्स हले थी ऐं मुंहिंजे हिसाब सां माना हुन हमरा जी स्पीड त हाणे एतिरी कान रही आहे, पर हुनजी मूवमेंट ऐं जेको बॉलिंग में जेके स्किल्स आहिनि उहे अञा आहिनि। उहो मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो ओपिनियन आहे त मोहम्मद आमिर खे हुजणु खपंदो हुयो, पर उन खे त हुननि बिल्कुलु ई रिजेक्ट करे छॾियो। बाक़ी अदरवाइज़ जेको आहे सो खिलाड़ी तक़रीबन उहे ई आहिनि। ओपनिंग में फ़खर ज़मान आहे, अब्दुल्ला शफ़ीक आहे ऐं ॿिया जेके आहिनि उहे ई खिलाड़ी आहिनि जेके पंहिंजो माज़ी में खेॾंदा रहिया आहिनि ऐं का नई शइ त कान्हे। बाक़ी तैयब ताहिर हिकिड़ो जेको आहे सो नओं नालो लॻे पियो। सौद शकील बि हींअर विड़ाई में इलाही सुठी बैटिंग कई आहे श्रीलंका में टेस्ट क्रिकेट में, त आउं सम्झां थो त इहो जेको आहे सो कामयाब थी सघनि था। अब बिल्कुलु टीम बैलेंस स्क्वाड आहे, असां पहिरीं बि डिस्कस कई त सुठी टीम आहे ऐं हींअर मोराल शान मसूद खे बिल्कुलु जेको आहे सो निग्लेक्ट करे छॾियो आहे। शान मसूद छा था सम्झो त हुनखे हुजणु घुरिजे आहे टीम में? मुंहिंजे हिसाब सां त हुजणु खपिजे आहे। मतिलबु आहे त जेके आहिनि इन्हनि में त हुजे आहे, पोइ खणी जेको आहे फाइनल 11 में हुनजी जॻह ठहे थी या नथी ठहे, पर हिन में त थी सघे थो। बहरहाल काफ़ी सारा प्लेयर आहिनि जेके इन आउट थिया आहिनि। शान मसूद कुझु टाइम पहिरीं त हुनखे कप्तान ते कयूं, वरी वाइस कप्तान, सो फाइनली वरी टीम मां ॿाहिरि थी वियो। बहरहाल हुन ते मिलियल जुलियल रद्दमल आहे। काफ़ी माण्हू चवनि था त इहो गुड डिसीजन आहे, कुझु माण्हू में बि इहो चवंदा हुजनि त उनखे हुजणु घुरिजे आहे। अच्छा सर, असां प्रोग्राम जी शुरूआति कई त इहो डिस्कस कयो पिए त एजुकेशन ऐं स्पोर्ट्स अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुआशिरे खे तब्दील कनि थियूं। असां जंहिंमहिल असीं वञूं था जेको सिंध जो जेको मथियो इलाइक़ो आहे जिथे काफ़ी हालात ख़राबु आहिनि, दुश्मनियूं आहिनि, या जेको चइजे जेको तव्हां ॾिसो था जेके कहिड़े हुन जा 8 माण्हू मारिजी विया, कॾहिं हुन जा 10 माण्हू मारिजी विया, आए रोज़ इहे वाक़िया थियनि था। हिकिड़ो तमामु ॾुखु थिए थो त माण्हुनि जे लाइ नोगो एरिया बणिजी वियो आहे। केरु वञे थो त अगवा थी थो वञे, को ॿारु वञे, केरु बि वञे, त कंहिं ते बि रहम न आहे। छा था सम्झो त इनखे कहिड़े तरीक़े सां ख़तमु करे सघिजे थो ऐं एजुकेशन स्पोर्ट्स जो कहिड़े तरीक़े सां उते इस्तेमालु कजे त हालात मामूल ते अचनि? स्पोर्ट्स ते अचण खां पहिरीं हिकिड़ी शइ त आउं तव्हांखे चई छॾियां त स्टेट खां का बि शइ मथे कान्हे। अगरि स्टेट पंहिंजी सिंसियरिटी सां, ऑनेस्टी सां का बि शइ ख़तमु करणु चाहे त उहा करे सघे थी। ऐं स्पोर्ट्स हमेशह आइसिंग ऑन द केक हूंदी आहे, उहा हिकिड़ी पॉज़िटिविटी डेवलप कंदी आहे। ऐं असां जेॾी महिल उते अगरि सुठा इंस्टीट्यूट्स ठाहियूं, हुननि में स्पोर्ट्स फैसिलिटीज़ ॾियूं ऐं ॿारनि खे मोल्ड करियूं, ऐं असांखे सिर्फ़ु एजुकेशन ॿारनि खे न आहे ॾियणी, बल्कि हुननि खे फीडियल हिकिड़ो माइंड सेट आहे उनखे बि चेंज करिणो आहे। पर मूंखे किथे किथे लॻंदो आहे त असां हुन माइंड सेट जेको फीडियल वारो आहे, जेको हिक ॿिए खे नुक़सान थो पहुचाए, उनखे डेवलप करण में शायदि असां पाण अॻियां आहियूं। ऐं एतिरा साल थी विया आहिनि, दुनिया लाइ किथे पहुची वई, ही अञा ताईं हिक ॿिए जा माण्हू मारीनि था ऐं इहो असांजे लाइ हिकिड़ी वॾी शर्मिंदगी आहे दुनिया में। ऐं स्पोर्ट्स खे
ऐं एजुकेशन खे जेतिरो असां पेनिट्रेट कंदासीं इंटीरियर सिंध में ऐं इवन ॿियनि गैर इलाइक़नि में त उन मां हमेशह बहितरी ईंदी। ऐं स्पोर्ट्स जुनेद साहब तव्हां बि खेॾो था, असांखे ख़बर आहे त स्पोर्ट्स जेको जेतिरो डिसिप्लिन पैदा करे थो ऐं हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो हिकिड़ो मादो पैदा करे थो त स्पोर्ट्स जहिड़ी का शइ ई कान्हे। त छा था सम्झो तव्हां चयो त स्टेट खे किरदारु अदा करणु घुरिजे, स्टेट इनखे कीअं बहितर करे सघे थी? चलो ठीकु आहे, हालात कुझु वक़्त जे लाइ सख़्ती थिए, कुझु अरेस्ट थियनि कुझु, पर बाद में उनखे कीअं मामूल ते आणिजे? एजुकेशन जो ऐं स्पोर्ट्स जो ॼार कीअं विछाइजे? तव्हां स्पोर्ट्स जी असीं ॻाल्हि कयूं था, उते तरफ़ अगरि नॉर्मली जिते स्पोर्ट्स थिए थी, जिते रांदीगर खेॾनि पिया, असांजो हैदराबाद शहर आहे, एॾो वॾो शहर आहे, उते ग्राउंड कोन्हे, उते ग्राउंड डेवलप नथो थी सघे, त असां अहिड़े हंधि ई ॻाल्हि कयूं पिया जिते रांदि जो तसवुर ई कोन्हे। ॻाल्हि उहो ई आउं चवां पियो त मुंहिंजो जेको पहिरीं लाइन हुई हुन में हो त ऑनेस्टी एंड सिंसियरिटी। अगरि ऑनेस्टी ऐं सिंसियरिटी आहे त असां पब्लिक स्कूल में जेको हिकिड़ो हींअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहियो आहे ऐं अरबों रुपया हुन ते ख़र्च कया आहिनि त उहे थी सघनि था, पर मेगा प्रोजेक्ट ऐं मेगा करप्शन न थियणु खपिजे। ऐं इहे जेके प्रोजेक्ट आहिनि जीअं पब्लिक स्कूल जो आहे उनखे छा असां उनखे मेंटेन करे सघंदासीं? छो जो माज़ी में असां ॾिसूं था त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि से असां मेंटेन न करे सघिया आहियूं। ऐं प्लस जेको आहे सिर्फ़ु सिंसियरिटी खपे, हिकिड़ो विजन खपे, सभु कुझु थी वेंदो। पर अगरि जेकी बि शइ असां करियूं था उहे अगरि असां माण्हुनि जे लाइ सोचियूं था, आम माण्हूअ लाइ सोचियूं था त इहे सभु शयूं थी वेंदियूं। पर अगरि उहे असां सोचियूं ई कोन था, असां सिर्फ़ु पंहिंजे फैसिलिटीज़ जे लाइ सोचियूं था त पोइ प्रॉब्लम आहे। अच्छा सर, पोइ ग्राउंडनि जी पाण ॻाल्हि कई पिए, इन सां ई जो मूं तव्हां गॾियल सुवालु कयो त हैदराबाद जो शहर आहे जिथे ग्राउंड कोन्हे, मतिलबु त न्याज़ स्टेडियम जी हालत तव्हांजे अॻियां आहे, सफ़ा हिकिड़ो अहिड़ो ग्राउंड आहे जो जिथे हींअर तव्हां मज़े वारी ॻाल्हि त PCB डिस्ट्रिक्ट जा मैच जेके सफ़ा लो कैटेगरी जा अंडर 19 उहे मैच बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते न कराया, मतिलबु ग्राउंड जी एतिरी हालत ख़राबु आहे। त असांजी हेॾो वॾे शहर में बि ग्राउंड न आहे, ऐं जेको असां शुरू में ग्राउंड हूंदो हो रानी बाग जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ग्राउंड ॾिनो तौक़ीद जा जे दौर में, उहो ग्राउंड विच शहर मां शिफ्ट करे को सार खणी विया, जिते हाणे ग्राउंड अॼु 15-16 साल थी विया आहिनि, ग्राउंड जो को न हुते रांदि थी आहे न छा। अगरि इहा कंहिंजी फेल्यूर आहे, कंहिंजो इहो छा चइजे, कंहिंखे कसूरवार ठहिराइजे? बिल्कुलु गवर्नमेंट जो आहे, उन्हनि जो विजन कोन्हे, उन्हनि जी का सोच कान्हे, उहा उन शइ खे कंसिडर ई कोन था कनि पंहिंजी प्रियोरिटी में। हू सिर्फ़ु बिट्स एंड पीसिस में उहे शयूं ठाहींदा जिन मां उन्हनि खे पाण खे फ़ाइदो थिए थो, ऐं उहो पोइ पंहिंजी पॉलिटिकल माइलेज जेको आहे हथु कनि था, ऐं आम माण्हू जे लाइ कुझु बि नथा सोचीनि। आउं तव्हांखे ॿुधायां त जिमखाना में मां पर्सनली स्क्वॉश खेॾण वञा थो, स्क्वॉश जो ज़बरदस्त कोर्ट ठहियल आहे, लेकिन उनजी मेंटेनेंस न आहे, ऐं साम्हूं वारी वॉल ते हुनमें खॾा थी विया ऐं उहे एॾो स्लिपरी थी विया। त असांजो माण्हू जेके आहिनि से उन्हनि जो हिकिड़ो त स्पोर्ट्स लवर कोन्हनि। अच्छा, हींअर बि हिकिड़ो जेको स्क्वॉश कोर्ट ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेको पब्लिक स्कूल आहे उनजी इनॉग्रेशन थी, त जुनेद साहब तव्हां सम्झंदा त उन में जहांगीर खान ऐं जानशेर खान या कमर ज़मान जो हुजणु ज़रूरी हो, पर उन में सिर्फ़ु कुझु जेके आहिनि से उहिदेदार आहिनि अची विया, स्पेशल जेको आहे सो मिनिस्टर अची वियो स्पोर्ट्स जो, त ठीकु आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे, पर उन्हनि सां गॾु हिकिड़ो एक्सपर्ट हुजणु खपंदो, जहांगीर खान, जानशेर खान, जिन असांखे दुनिया में पाकिस्तान जो नालो मंगरायो। पर असां अफ़सोस सां चऊं था त उन्हनि माण्हुनि खे न सॾियो वियो। बिल्कुलु सही था चओ था। असांजे मतिलबु कुझु वक़्त अॻु में रांदियुनि जो जेको उरूज हो, त हाणे बिल्कुलु ख़ासि तौर ते ॾुख थींदो आहे स्क्वॉश या हॉकी जो, त स्क्वॉश या हॉकी जो छा असांजो नालो हो, हाणे असां किथे जी पहुता आहियूं। सिर्फ़ु अदम तवजा, सही ग्राउंड जी मेंटेनेंस कान्हे। तव्हां ॻाल्हि की स्क्वॉश कोर्ट जी, त बिल्कुलु कुझु वक़्त अॻु में आउं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कासमाबाद में वियो हुउसि, तव्हां त खॾे ई ॻाल्हि की हुते मां स्क्वॉश कोर्ट में वियुसि, त तव्हां ॾिसो तव्हां डिॼी वञो आहे त हिते बि छा स्क्वॉश थी सघे थी। बिल्कुलु। सो बहरहाल काफ़ी कंडीशन न्याज़ स्टेडियम जे साम्हूं जेको यूथ हॉस्टल आहे उनजे भरिसां स्क्वॉश कोर्ट आहे, उहो बि ईअं ई अबेंडन पियो आहे, उहो बि इस्तेमालु न पियो थिए, छो हुनजी क्वालिटी सही न आहे।
तव्हांजो जुमिलो सही हो त असां स्पोर्ट्स लवर न आहियूं, ख़ासि तौर ते जिन खे मेंटेन करणु घुरिजे उन्हनि उहिदनि ते उहे माण्हू अची था वञनि जॾहिं जिन सॼी ज़िंदगी स्पोर्ट्स खेॾी कोन, जिन स्पोर्ट्स खेॾी कोन हूंदी त उन्हनि खे स्पोर्ट्स जो कहिड़ो ॾुख थींदो, चवंदा भाउ कहिड़ो हूअं ई रांदि टाइम ज़िया आहे। काफ़ी माण्हुनि जो ओपिनियन इहो हूंदो आहे त इन करे बि असांजी रांदियूं ॾाढियूं पोइ थियनि। अच्छा सर छा था सम्झो? चलो सर इन कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन वक़्तु थियो आहे नंढी साई जो, अचूं था कुझु देरि में असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़े ताईं भली कार चऊं था प्रोग्राम सुबह मेहरान में। असां सां गॾु कॉल ते मौजूदु आहिनि इकबाल मेमण साहब, तमामु बहितरीन तजिया ॾींदा आहिनि, तमामु बहितरीन ॻाल्हाईंदा आहिनि स्पोर्ट्स जे हवाले सां। सर तव्हांखे हिकिड़ो क्वेश्चन आहे त जेका एजुकेशन डिपार्टमेंट्स में या एजुकेशन इदारनि में जेका स्पोर्ट्स थिए थी, उहा स्पोर्ट्स सिर्फ़ु इंजॉयमेंट जे लेवल ताईं आहे या असां इहा उमेद रखूं त इन्हनि इदारनि मां जेको स्पोर्ट्स निकिरे उहो अॻियां प्रोफेशनली बि स्पोर्ट्स में नालो करे? अञा ताणी त महदूद आहे हिकिड़ी इंजॉयमेंट ताणी, ऐं स्कूलनि में जेकी स्पोर्ट्स थिए थी उन्हनि जा फंड्स जा बजट में जेके आहिनि हुते पहुचनि कोन था। तव्हांखे जुनियर साहब आऊं हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदुसि त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे कैंपस में हिकिड़ो गवर्नमेंट जो स्कूल आहे ऐं हुनजे प्रिंसिपल लाड़िक साहब असांखे रिक्वेस्ट कई त भई असांखे स्पोर्ट्स कराए ॾियो, त असां हुनखे फैसिलिटी ॾिनी, मूं ऐं मुनवर साहब हुननि खे सपोर्ट कई। त इन सां ज़ाहिर थिए थो त असां वटि स्पोर्ट्स बजट बि हूंदो आहे पर उहो प्रोवाइड नथो कयो वञे, ऐं जॻह ख़ासी हूंदी आहे हुननि वटि त हू मल्टीपर्पज़ जेके आहिनि से स्पोर्ट्स कराए सघनि था। एसि ताईं जो हलो ठीकु आहे, टेनिस त महांगी गेम आहे पर फुटसॉल जेकी आहे या बास्केटबॉल जेकी आहे या वॉलीबॉल जेकी आहे या टीम इवेंट्स उहे थी सघनि था उते। त अगरि हू चाहिनि त उते घणो कुझु थी सघे थो, क्रिकेट थी सघे थी त ॿारनि खे इन्वॉल्व कनि। ऐं पर अगेन उहे मूं तव्हांखे चयो त स्पोर्ट्स लवर्स कोन्हनि, प्लस उन्हनि जी प्रियोरिटी कान्हे, प्लस उन्हनि जी एजुकेशन कान्हे। उहे माण्हू आहिनि जिन वटि डिग्रियूं ज़रूरु आहिनि पर उहे जेके आहिनि से असां वटि मतिलबु असां फेक डिग्री त कोन चवंदासीं पर फेक एजुकेशन चवंदासीं, त उन्हनि वटि उहा तालीमी कान्हे जेको उहे सोचे सघनि, ठीकु आहे न। सो इन जे करे स्पोर्ट्स जेकी आहे सा ॾाढी ॾुखी आहे त को क़िस्मत सां को अहिड़ो को माण्हू अची वञे जेको इन जे लाइ सोचे। असां ॾिसूं था त पोयां पंहिंजो डॉक्टर मोहम्मद अली शाह हुया मिनिस्टर, उन्हनि जेको आहे सो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी खे हिकिड़ो जेको आहे सो क्रिकेट ग्राउंड ॾिनो, पर उन्हनि हिकिड़ी रिक्वेस्ट कई त महिरबानी करे पहिरीं ग्राउंड ठाहिजो, उन खां पोइ जेको आहे पेविलियन ठाहिजो। ऐं थियो छा, उबत थियो छो हुनखे ख़बर हुई त इहा शइ करप्शन जी नज़र थी हूंदी, त थियो बि ईअं त पहिरीं हुननि दीवारूं खणणु शुरू कयूं ऐं पेविलियन ठाहिण जी कोशिशि कई, ऐं पोइ वरी सिविल यूनिवर्सिटी जेको आहे क्लेम कयो त इहा असांजी ज़मीन आहे, उहा जेके करोड़ो रुपया आहिनि उहे हिते रहिजी विया, उहो ग्राउंड न ठही सघियो। त सिमिलरली स्कूल्स में जॻह काफ़ी हूंदी आहे जुनेद साहब, सिर्फ़ु उन में फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं वञनि, नंढियूं नंढियूं अगरि फैसिलिटीज़ बि प्रोवाइड कयूं वञनि। हर साल हिकिड़ो टेबल टेनिस जो हिकिड़ी या ॿ टेबलूं ऐं मल्टीपर्पज़ जेको आहे हिकिड़ो ग्राउंड ठाहियो वञे जंहिंमें आहे सो बास्केटबॉल आहे, वॉलीबॉल आहे, फुटसॉल आहे, क्रिकेट आहे, ऐं ॿियो पंहिंजो टग ऑफ वॉर थी सघे थी, असांजा पंहिंजे सिंधी गेमूं जेके आहिनि मल्ल थी सघे थी, त इंस्ट्रक्शन थी सघनि थी पर अगरि असां वटि कराइणु चाहियूं। ॿियो वरी हिकिड़े इंडिविजुअल प्रिंसिपल जे मथां बि आहे, हेड ऑफ दी इंस्टीट्यूट जे मथां बि आहे, त उहे किथां न किथां जीअं मूं तव्हांखे लाड़िक साहब जी एग्ज़ाम्पल ॾिनो त उहे माण्हू जेके आहिनि से कोशिशि कंदा आहिनि पाण ई ऐं पोइ कुझु न कुझु थी वेंदो आहे। त बाक़ी मूंखे गवर्नमेंट में त सफ़ा आसिरो ॾिसण में कोन थो अचे। अच्छा सर, पंहिंजो स्पोर्ट्स जी अगरि पाण ॻाल्हि कयूं था, अगरि हींअर एजुकेशन जा इदारा ॾिसनि था त ग्राउंड्स आहिनि कोन या मेंटेन कोन्हनि या अॻे ग्राउंड जेके पुराणे ग्राउंड आहे उन्हनि खे ख़तमु करे हुन में बिल्डिंगूं ठाहे छॾियूं अथनि। अगरि अवेयरनेस जी ॻाल्हि कजे त अॼुकल्ह जो दौरु वधीक अवेयरनेस रखणु घुरिजे स्पोर्ट्स जे हवाले सां, पर उहा कान्हे। अगरि पोएं दौर में ॾिसिजे, अगरि 80s 70s 60s जे दौर में ॾिसिजे, जेको बि एजुकेशन इदारो ठहियो हुन में ग्राउंड लाज़मी हूंदो हो, त छाजे करे अॻु में त स्पोर्ट्स खे अहमियत हुई, हाणे अहमियत वधिजण जे बजाए घटिजे छो पई? साईं ॻाल्हि आहे त
ही जेके गैजेट्स आहिनि जंहिंमें मोबाइल फोन आहे ऐं त इहे शयूं जेके असां थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो छा अहिड़ी शइ आणीनि था जो जेको माण्हू उन ते ई वेही रांदियूं था खेॾनि ऐं फिज़िकली खेॾणु नथा चाहिनि ऐं पोइ उन में तव्हां ॾिसो त स्कूल्स में ॿार जेके आहिनि से उन्हनि जी ऑबिसिटी वधी वई आहे। अॻे असांजे ज़माने में स्कूल में ॿार जेके हुआ से ॾाढा फिट हूंदा हुआ। हींअर असां जा ॿार जेके आहिनि से सिर्फ़ु बर्गर खाई ऐं सॼो ॾींहुं मोबाइलुनि ते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो स्कूलनि जे तरफ़ां बि का अहिड़ी मोटिवेशन कान्हे जेको उहे पंहिंजी एक्सरसाइज़ कनि। सो इन जे करे सिर्फ़ु हाणे तव्हां ॾिसो अगरि हैदराबाद जी असां गॾु ॻाल्हि था करियूं त हिकिड़ो जेको आहे सो बोनावेंचर आहे जंहिंमें को अंडी मंडी स्पोर्ट्स थिए थी, ॿियनि स्कूलनि में न। हालांकि पब्लिक स्कूल में बहितरीन ग्राउंड आहिनि पर केतिरी स्पोर्ट्स थिए थी हाणे जेकी अॻे असांजे ज़माने में थींदी हुई। त इहो हिकिड़ी आहे त भई तव्हांजे सियासी तौर ते माण्हू सेलेक्ट कंदा जिनजी का विजन न हूंदी, न अकेडमिकली हू स्ट्रांग हूंदा, न उहो स्पोर्ट्स लविंग हूंदा, त पोइ उहे शयूं जेके आहिनि से हिते ई रहिजी वेंदियूं। इन जे करे हाणे त उन्हनि वटि न एजुकेशन आहे न जेको आहे सो स्पोर्ट्स आहे। त हाणे अलाह करे असां सिर्फ़ु दुआ ई करे सघूं था त अहिड़ा माण्हू सिलेक्ट थियनि जेके स्पोर्ट्स लविंग हुजनि ऐं कॉलेजिस ऐं स्कूल्स में जेको आहे सो स्पोर्ट्स थिए। हाणे तव्हां ॾिसो त स्कूलनि में इहो आहे त ॻोठनि में त वाड़ा खुली विया आहिनि ऐं अगरि स्कूल हलनि बि था त उन्हनि में मास्टर जेके आहिनि से सिर्फ़ु अचनि था अटेंडेंस घणी हलिया था वञनि। सो इन में जेको आहे सो रेगुलेटरी बॉडीज़ डेवलप करणियूं पवंदियूं ऐं गवर्नमेंट खे ॾिसणो पवंदो त बाबा अकेडमिकली ऐं स्पोर्ट्स केतिरी थी थिए ऐं हू अगरि उन्हनि जो कंसर्न ई कोन्हे, हू कंसर्न रखण ई नथा चाहिनि, उनजी प्रियोरिटी कान्हे। सिर्फ़ु इहे ॿ टे इंस्टीट्यूट्स ठाहे बिट्स एंड पीसिस में प्रूव करणु चाहींदा त उन्हनि वॾो कमाल कयो आहे। बिल्कुलु सर, तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू तमामु ज़बरदस्त हो ऐं इहो ई मसइलो आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आहियो, तव्हां बहितरीन तजिया ॾिना। त नाज़रीन इहा ई ॻाल्हि आहे त स्पोर्ट्स जो जेको असां स्पोर्ट्स खे जेका प्रायोरिटी ॾिनी आहे उहा सफ़ा पोइते आहे। अगरि असां बुनियादी मसाइल ॾिसूं था, असां बुनियादी मसइलनि में अञा ताईं घिरियल आहियूं। असां एजुकेशन जा मसइला आहिनि, इलेक्ट्रिसिटी जा मसइला आहिनि, गैस जा मसइला आहिनि, ड्रेनेज जा मसइला आहिनि, रोड्स जा मसइला आहिनि। असां उन्हनि मसाइल में ई न निकिरी सघिया आहियूं त ॿिया जेके एडवांस आहिनि उन में त असां इलाही पुठिते आहियूं। इहो हूंदो जो अगरि पुराणे ज़माने में तव्हां जेके बि स्कूल ॾिसो, ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूलनि जो रुझान कोन हो, न हुजण जे बराबरि हुआ। त जेके गवर्नमेंट जा इदारा जेके बि ठहंदा हुआ उन सां लाज़मन हिकु वॾो मैदान हूंदो हो। अगरि उन टाइम ते त घणो रवाजु कोन हो ग्रास या टर्फ विकेट, त उन टाइम ते क्रिकेट हूंदी त सीमेंट विकेट हूंदी, त साइड ते वॉलीबॉल जा बि हूंदा हुआ, फुटबॉल वारा फुटबॉल खेॾंदा, हॉकी वारा हॉकी खेॾंदा। जंहिंजो बि जेको इंट्रस्ट हूंदो मैदान लाज़मी हूंदो। जेॾी महिल ब्रेक थींदो या रिसेस चवंदा हुआ या जेको हाफ टाइम थींदो स्कूल में, त हिकदमि जेतिरा बि स्टूडेंट्स हूंदा हुआ डोड़ी करे सिधो मैदान में ईंदा हुआ। पोइ को कहिड़ी रांदि रहणु शुरू थी वेंदो, को कहिड़ी रांदि रहणु शुरू थी वेंदो, त मतिलबु हाफ टाइम ॿिनि पार्ट्स में विराइजी वेंदो हो। कुझु खाइण लाइ वेंदा, कुझु रांदियूं रहंदा हुआ, पर माना ॿई टाइम यूज़ थींदा हुआ। कुझु रांदि रहंदा, कुझु खाईंदा पींदा हुआ। पर हाणे अगरि ॾिठो वञे त हाफ टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खाइण लाइ थिए थो, रांदियुनि लाइ नथो थिए। बसि इहो हूंदो आहे त असांजो हाफ टाइम ते असां पंहिंजो खाऊं पीऊं ऐं वापसि क्लास में वञूं। त इहा हिकिड़ी हेल्थ वाइज़ सुठी ॻाल्हि कोन्हे। तव्हां ॻाल्हि ॿुधी इकबाल साहिब जी, त अॻु में जेके किड्स हुआ ऐं अॻु में जेके हूंदा हुआ स्कूल बॉइज़ हूंदा, स्कूल जा जेके गर्ल्स हूंदियूं, तमामु घणा फिट हूंदा हुआ। छो त हिकु तौर ते तॾहिं एतिरो जो जंक फूड जो घणो कोन हूंदो, लिमिटेड शयूं हूंदियूं, माण्हू खाईंदा हुआ, रांदि घणी रहंदा हुआ। हाणे रांदि कोन्हे, न हुजण जे बराबरि आहे, छो त मोबाइल रांदि खे रिप्लेस करे छॾियो। असांजो मोबाइल आहे असांजे हथ में, असीं मोबाइल ते एंटरटेन थियूं पिया। असां मोबाइल ते अगरि गेम बि असांखे खेॾणी आहे त असां मोबाइल ते खेॾूं था। त उनजे करे जेका फिज़िकली हेल्थ आहे उहा अॼुकल्ह उहा मतिलबु न आहे जंहिं लेवल जी फिटनेस अॻे हूंदी हुई। त इहो इशू आहे। त इन तरफ़ बि फोकस करणु घुरिजे त ग्राउंड्स जी अवेलेबिलिटी तमामु घणी हुजे। ख़ासि तौर ते पाबंद कयो वञे हर स्कूल खे ऐं हर जेके बि इदारा आहिनि एजुकेशनल तव्हां स्पोर्ट्स करायो। लास्ट टाइम जेको गुज़िरियल साल जेको टेन्योर हो रमीज़ राजा जो PCB जे तरफ़ां, त उन्हनि स्कूल क्रिकेट जेका कराई उहा मिसाली क्रिकेट हुई। मूं पंहिंजे थ्रू आउट जेको रिसेंट कैरियर में अहिड़ी स्कूल क्रिकेट न ॾिठी जंहिंमें तक़रीबन हर डिस्ट्रिक्ट मां लाज़मन 8 स्कूल पार्टिसिपेट कराया।
तमामु ज़बरदस्त स्कूल जो इवेंट थियो, टूर्नामेंट थियो, त उमेद कयूं था त इहा शइ कंटिन्यू थींदी, हिन साल बि थींदी। जेकर न थी त इहो तमामु हिकिड़ो जेको सुठो क़दम हो उहो मतिलबु ज़ाया थी वेंदो। तमामु बहितरीनु क्रिकेट थी, स्कूल क्रिकेट, त इन सां ॿारनि जी जेको जो एजुकेशन जेका आहे न उहा बि इम्प्रूव थिए थी। जंहिंमहिल हिकिड़ो ॿारु आहे जंहिंमहिल पढ़ाई करे करे स्ट्रेस में अचे थो त कलाक अधु कलाक जेका रांदि रहे थो, स्ट्रेस मां आज़ादु थिए थो, फिटनेस वाइज़ फिट थिए थो, त इहो तमामु घणो ज़रूरी आहे। त बहरहाल अॼोके प्रोग्राम में असांजी मिलियल जुलियल स्पोर्ट्स एजुकेशन सां मिलाए जुलाए कचहरी थी, असां इहो डिस्कस कयो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिन मुआशिरे में ज़रूरी आहिनि। सो बहरहाल उहा जेके तमामु सुठी कचहरी थी, इक़बाल मेमण साहब SM नदीम साहब ॿई असांजा स्पोर्ट्स एक्सपर्ट आहिनि ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे प्रोग्राम में स्पोर्ट्स आवर में त असां हुन सां तमामु घणी कचहरी थींदी आहे। त अॼु बि हुन सां थोरो जेको प्रोग्राम आहे सुबुह मेराण में स्पोर्ट्स जी असांजी घणी डिस्कशन थी। सो इन करे जो आउं होस्ट हुउसि त मुंहिंजी जेका घणी जेका एक्सपर्ट आहे स्पोर्ट्स जी आहे। उन खां गॾोगॾु जेका असां ॻाल्हि कई पाकिस्तान जी टीम जी, उनखे बि ऐं वेंदे वेंदे उन ते बि थोरो वधीक रोशनी विझूं त पाकिस्तान टीम जे हवाले सां बि सुठा तजिया ॾिना असांजे एक्सपर्ट्स। त पाकिस्तान जी टीम हींअर मुस्तहकम पोज़ीशन में आहे, सुठी पोज़ीशन में आहे बाबर आज़म जी कप्तानी में। बाबर आज़म फ्रंट खां लीड करे पियो, न सिर्फ़ु सुठी कप्तानी करे पियो, ॿियो गॾोगॾु यंग बि आहे ऐं गॾोगॾु परफॉर्म करे पियो। बाबर आज़म जी अगरि बैटिंग जी ॻाल्हि कजे त हींअर पूरी दुनिया हुनजी बैटिंग जी मदाह आहे। हींअर पूरी दुनिया में जेके टॉप बैटर्स जी ॻाल्हि थिए थी, हिस्ट्री वाइज़ ॻाल्हि कजे या करंट ॻाल्हि कजे त बाबर आज़म जो नालो ज़रूरु अचे थो। ऐं बाबर आज़म जी अगरि बैटिंग जे कैरियर जी या रिकॉर्ड्स जी ॻाल्हि कजे त मतिलबु एक्सपेक्टेड आहे इन फ्यूचर त पाकिस्तान जो ऐं मे बी दुनिया जे जेके टॉप ऑफ द बैट्समैन्स आहिनि उन में उनजो शुमारु थींदो। हेसि ताईं जेको उनजा कैरियर स्टेट्स आहिनि, जेके हेसि ताईं जेको खेॾियो आहे त उहो त सभिनी बैट्समैननि खां अॻियां निकिरी चुको आहे। हर लिहाज़ खां उनजी बैटिंग जी ॻाल्हि कजे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। सो बहरहाल जेको सुठो हिकिड़ो डिसीशन हो जो बाबर आज़म खे कप्तान कयो वियो, उनजे कप्तान थियण खां पोइ यकीनन कुझु टाइम मुश्किलात आयूं, कुझु टाइम टीम स्ट्रगल कयो, पर इहो हूंदो आहे जंहिंमहिल तव्हां नओं एक्सपेरिमेंट कंदा आहियो त कुझु टाइम ॾुखियाई हूंदी आहे। सो ओवरऑल हाणे जेको आहे माना टीम हिकिड़ी मुस्तहकम पोज़ीशन में अची वई आहे ऐं उमेद कयूं था त पाकिस्तान अफ़गानिस्तान सीरीज़ बि विन कंदी ऐं उन खां पोइ एशिया कप बि विन कंदी, इंशाल्लाह वर्ल्ड कप बि विन कंदी। अलदो मुक़ाबिलो तमामु बहितरीनु आहिनि, ॿियूं टीमूं बि तमामु सुठियूं आहिनि, पर असां पंहिंजी टीम पाकिस्तान खे गुड लक विश कंदासीं। सो बहरहाल जेको प्रोग्राम सुबह में रहण उन में इहो ई हो, इहा खोड़ सारी कचहरी थी। इंशाल्लाह वरी जेको तव्हांजी नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजी जेका पंहिंजी होस्ट आहे ताहिरा जो उहो ताहिरा जो उहो तव्हां जॉइन कंदी ऐं यकीनन उनजो प्रोग्राम तव्हां पसंदि कंदा आहियो, तमामु बहितरीनु होस्टिंग कंदी आहे। ऐं नेक्स्ट प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान जुनेद मेमण खे इजाज़त ॾींदा, पंहिंजो लाइ ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।